व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर तालीम शफ़क़त महमूद कोरोना वायरस जी ॿी लहर में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़े जे सबबि 26 नवंबर खां 24 डिसंबर ताईं तालीमी इदारा बंदि करण जो ऐलान करे छॾियो आहे। हुन ॿुधायो त 1 महीनो तालीमी इदारा बंदि करण जी तजवीज़ वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां ॾिनी वई आहे। संदसि चवणु हुयो त 25 डिसंबर खां 10 जनवरी ताईं सभिनी तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं पिणु थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर चयो त डिसंबर में थींदड़ इम्तिहान बि मुलतवी कया विया आहिनि। हिन चयो त उस्तादनि ॿारनि जी सिहत सभ खां वधीक अहम आहे। ॿारनि जी सिहत ते को बि कंप्रोमाइज़ नथो करे सघिजे। ॿिए पासे सिंध जे तालीम वारे वज़ीर सूबाई वज़ीर चयो आहे त हिन साल बग़ैर इम्तिहाननि जे ॿारनि खे मथियनि क्लासनि में तरक़ी न ॾिनी वेंदी। सईद गनी इजलास में इहा तजवीज़ पिणु ॾिनी त तालीमी इदारा मुकमल तौर ते बंदि न कया वञनि। सिर्फ़ु प्राइमरी स्कूल जंहिंमें सभ खां वधीक एनरोलमेंट आहे उन्हनि खे बंदि कयो वञे। हिन पूरी सूरत ते राय मालूम करण लाइ अॼु असांजे पैनलिस्ट में शामिल आहिनि नसीर मेमण साहब, अमर सिंधु साहिबा, इनाम भट्टी साहब, शबीर शर साहब, इज़हार सुमरू साहब ऐं मुश्ताक मीरानी साहब। महिमाननि खे भलीका। जी नसीर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त हीउ जेको वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो कयो आहे स्कूल बंदि करण वारो, तालीमी इदारा बंदि करण वारो, इन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? ॿियो इहो ॿुधायो त छा इन फ़ैसिले सां ॿारनि जो वरी हिकु साल जेको ज़ाया थियण जो ख़दशो आहे? अनिल, मुंहिंजो कंसर्न ॿिनि शयुनि ते आहे। फ़ैसिलो कहिड़ो थो थिए उहो त हिकिड़ो अलॻि बहस आहे, पर फ़ैसिला साज़ी कीअं थी थिए इहा ॻाल्हि मूंखे अञा ताईं सम्झ में नथी अचे। ॾिसो, कोविड हिकिड़ो पेंडेमिक आहे। पेंडेमिक की ट्रेंड्स के एनालाइज़ करणु, उन जी सिचुएशन्स के रिव्यू करणु ऐं डिस्ट्रिक्ट वाइज़ करणु, इलाइक़े वाइज़ करणु, इहो हेल्थ स्टेटिस्टिशियन्स जो कमु आहे। हेल्थ जे डेटा एनालिस्ट जी एक्सपर्ट्स जो कमु आहे। उन शोबे जे माण्हुनि जो कमु आहे त उहो डेटा एनालिसिस जे बेसिस ते, एविडेंस जे बेसिस ते के ठोस रिकमेंडेशन ॾियनि या उहे एटलीस्ट हिकिड़ो सिचुएशन एनालिसिस प्रेज़ेंट कनि ऐं जंहिंजे बेसिस ते पॉलिटिकल लीडरशिप डिसीजन मेकिंग करे। हिते प्रॉब्लम इहो आहे त को बि डेटा सेट हींअर ते साम्हूं नथो पियो अचे। जनरलाइज़ शयूं ॿुधिजनि थियूं। मिसाल 7.7%, 8% नेशनल एवरेज आहे, पर तव्हां हैदराबाद ते अचो, मुज़फ़राबाद ऐं मीरपुर ते अचो, मीरपुर मुज़फ़राबाद मुसलसिल 20% खां मथे पियो वञे। हैदराबाद जो जेका रिपोर्टेड केस जी पॉज़िटिविटी आहे उहा अचे पई कॾहिं 15 खां 20% जे विच में हले। हाणे 34 जी रिपोर्ट थी आहे। जी, कराची 12-13% शायदि 15 ते हलियो वियो आहे। हाणे उन अगेन उन जे अंदरि कराची को हिकिड़ो यूनिट त कोन्हे, कराची हेॾो वॾो शहर आहे। हैदराबाद में त को हिकिड़ो नंढड़ो को ॻोठ त कोन्हे न। हाणे इहा सॼी मैपिंग ऐं उन जा जेके हॉट स्पॉट्स आहिनि, किथे कहिड़ी डिसीजन मेकिंग कीअं थियणु घुरिजे, उन जे पुठियां एविडेंस ऐं डेटा एनालिसिस साम्हूं ई कोन थो अचे। जनरल पॉलिटिकल विम्स जे बेसिस ते डिसीजन थियनि पिया। लास्ट ईयर अवां ॾिठो त सिंध हुकूमत जा कुझु शयुनि ते इंतिहाई स्ट्रांग पोज़ीशन्स हुयूं ऐं हिन भेरे असां थोरी वरी सिचुएशन पॉलिटिकल हवाले सां तव्हांजे नेक्स्ट सेशन में डिस्कस कंदासीं त कीअं पॉलिटिकल पोज़ीशन्स रिवर्स थियण जे करे पीपल्स पार्टीअ जी सिंध गवर्नमेंट जी पोज़ीशन इंटायरली डिफरेंट थी वई आहे। फेडरल गवर्नमेंट बि ॻाल्हियूं वेठी करे, उनजे पुठियां दारा पॉलिटिकल कंटेक्स्ट आहे। मुंहिंजो सिर्फ़ु मां ब्रीफली इहा गुज़ारिश कंदुसि त इहे सॼा फ़ैसिला कहिड़े एविडेंस, कहिड़े एनालिसिस ऐं कहिड़े लॉजिक जे बेसिस ते थी रहिया आहिनि, उहा असां मां कंहिंखे पब्लिक में ख़बर कान थी पए। वेठा बादशाह सलामत फ़ैसिला कनि, जंहिंखे वणे स्कूल खोलनि, जंहिंखे वणे स्कूल बंदि कनि। मार्केट खुलियल आहिनि, स्कूल बंदि आहिनि, जलसा हलो आहिनि, गिलगित में हलो आहिनि, पिशावर में बैन आहिनि। सो इहा हिकिड़ो सॼो मैस लॻो पियो आहे। ठीकु आहे, हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब, वफ़ाक़ी हुकूमत जे हिन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो, जंहिंमें हुननि 1 महीने लाइ स्कूल बंदि करण जी तजवीज़ ॾिनी आहे, ऐलान बि करे छॾियो आहे। बाक़ी जेके 15-20 ॾींहं आहिनि उनमें उन्हनि वेकेशन्स, विंटर वेकेशन्स जो ऐलान कयो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेका तालीमी साल आहे ॿारनि जो, जंहिंजी मुखालफ़त सूबाई वज़ीर कई आहे सईद गनीअ त बाबा ॿारनि खे प्रोमोट न कंदासीं, छा उनजे ज़ाया थियण जो ख़दशो आहे? बिल्कुलु ज़ाया थी चुको आहे। साल त ज़ाया थी चुको आहे। हाणे ॿिए साल खे ज़ाया करण जूं तयारियूं लॻियूं पियूं आहिनि। इहा ख़बर कान थी पए त हुकूमत वटि पैरामीटर आहे कहिड़ो जंहिंजे ज़रिए हिन वबाई बीमारी जो अंदाज़ो लॻायो पियो आहे। 20% थी वई आहे, 10% थी वई आहे। हिन महिल त हिन को DHO जूं टीमूं निकितियूं आहिनि जेके से स्कूलनि में वञी उतां जेके टेस्ट वठनि ऐं उहे टेस्ट रिपोर्टनि खे ॿुधाइनि त भई हिन स्कूल में हेतिरियूं असां टेस्टूं वरितियूंसीं ऐं हुन में हेतिरा केस जेके आहिनि से उहे पॉज़िटिव निकिता। अहिड़ो त किथे बि कोन्हे, कंहिं बि स्कूल में इन क़िस्म जो कोन्हे। असां हिते 2 स्कूलनि जो त मां आहियां बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में,
ऐं उन्हनि में पब्लिक स्कूल सखर हेॾो वॾो जेको आहे सो ह्यूज क्वांटिटी हुन में घटि न आहे 4 खां 6,000 ताईं स्टूडेंट हिन में हिकिड़ो बि केस हितां रिजेक्ट कोन थियो आहे। सिटी स्कूल वञा हिकिड़ो बि कोन थियो आहे। बेकन हाउस आहे उन वञा को कोन थियो आहे। हेॾी वॾी यूनिवर्सिटी आहे IBA जी उन वञा को बि अहिड़ो केस न थियो आहे। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी आहे उन में अहिड़ो को बि कोन। हिका धिका वाक़िया थियनि थिया पिया हूंदा पर एतिरे इन में जेका वबाई सूरत हली जेका शुरू में फेब्रुवरी खां नवंबर खां वठी वेंदे मार्च ताईं या अप्रैल ताईं उहा सूरत हाल त हिन महिल किथे बि नज़र कान थी अचे पई। जॾहिं उहा सूरत हाल नज़र नथी अचे पई त हिकदमि स्कूल बंदि करण वारी हुकूमत जी लॉजिक सम्झ में कान थी अचे पई। हुकूमत आख़िर इन ज़िद ते छो आहे, छा थी साबित करणु चाहे, या इंजेक्शन जेका अचे पई उनजे लाइ मार्केट पई ठाहे। चीन में हिन महिल ताईं जेको कंट्रोल कयो वियो आहे उनमें उन्हनि खे माण्हुनि खे तरबियत ॾिनी वई आहे त पाणी गरम करे पीओ, बाफ़ वठो ऐं इन क़िस्म जा घुराड़ा कयो वग़ैरह वग़ैरह। ऐं 4 दफ़ा 5 दफ़ा पाणी जो उबारे पीओ, गरम पाणी पीओ। बाक़ी उते बि कंहिं बि स्कूल खे बंदि न कयो आहे। यूरोप में इन क़िस्म जी न ॻाल्हि कई वई आहे, न मार्केट खे बंदि करण जी ॻाल्हि कई वई आहे, न स्कूल खे बंदि करण जी कई वई आहे। हे जेके ॻाल्हियूं पिया आहिनि हिन महिल वरी प्राइम मिनिस्टर इहो बि त चई छॾियो त हुनजी ज़िम्मेवार जेका आहे सा हिन वबाई बीमारी जी अपोज़िशन आहे PDM आहे, हू इन ते सियासत करणु थो चाहे पियो। सॼो उन जा जेके बि आहिनि मिनिस्टर हिन महिल ताईं इन क़िस्म जूं गैर संजीदा स्टेटमेंटूं ॾेई सॼो मामिलो उन ते पॉलिटिक्स करण था चाहिनि पिया। पॉलिटिक्स जेकॾहिं हिननि खे करणी आहे इन क़िस्म जी त ॿिया बि हुननि वटि खोड़ इशू आहिनि। उन्हनि इशूज़ खे खणनि, हे ॿारनि जे मुस्तक़बिल माण्हुनि जे मुस्तक़बिल सां छो था खेॾनि पिया। इन क़िस्म जूं जेके हुकूमत जूं हरकतूं आहिनि उहे सम्झ में कोन थियूं अचनि पियूं। हीअ वबाई बीमारी हिन वक़्तु एतिरी न आहे जेतिरो हिन हुकूमत इन ते वावेला शुरू करे ॾिनी आहे। ऐं मां सम्झां थो त हे जेको महीनो पूरो जेकॾहिं स्कूल बंदि थिया बल्कि डिसंबर ताईं जनवरी ताईं पूरो हे साल ऐं मथियों साल त ॿारनि जो मुस्तक़बिल छुटो, ॿार पोइ ते हलिया वेंदा, 2 साल पोइ ॿार पोइ ते हलिया वेंदा। ऐं उन्हनि जी जेका इम्प्रूवमेंट जो को सवाल ई पैदा कोन थो थिए पियो। असां वटि अॻे ई लिटरेसी रेट तमामु घटि आहे ऐं अञा जेको आहे सो उहो अञा घटि जी। हलूं था इज़हार सुमेर साहिब ॾे। इज़हार साहिबु, हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे उनखे कीअं था ॾिसो? ॿियो NCOC कुझु अंग अखर शेयर कया आहिनि, हुन ॿुधायो त जेको लास्ट वीक आहे उन में स्कूलनि में पॉज़िटिव केसनि जो जेको रेशियो आहे दैट इज़ 82%। तव्हां मुतफ़िक़ आहियो न अंग अखरनि सां? न साईं, हिननि हिकिड़े हफ़्ते में हिननि वॾा नंबर्स वधाया आहिनि। शुरू में इहो 1.2 ताईं हुयो स्कूलनि में ऐं लखें जेके टेस्ट थिया स्कूलनि मां, जीअं साईं शर साहब बि ॻाल्हि कई त अहिड़ा आउं तव्हांखे हैदराबाद जा बि मिसाल ॾेई सघां थो जिते पूरे स्कूल में हिकिड़ो बि केस ज़ाहिर न थियो। ऐं उन खां पोइ हिननि हीउ जेको नंबर हाणे ॾिनो आहे इहो इनखे साबित बि पाण कंदा त इहो किथां नंबर आंदो अथनि। माण्हुनि खे हूअं बि हिननि जे नंबर्स ते बि डाउट आहे, हिन जे इरादनि ते बि डाउट आहे, छाकाणि त सॼो मामिलो सियासी अंदाज़ में डील कयो पियो वञे। छाकाणि त हीअ PDM जी जीअं तहरीक तेज़ थी आहे, अचानक जेको आहे कोविड हिननि ॿुधायो आहे त हाणे वधी वियो आहे। हाणे माण्हू हिकिड़ो इहो बि सुवाल कनि था त जॾहिं हिननि पाण हेॾियूं सारियूं नरमियूं कयूं हुयूं, छा उन महिल कोविड हलियो वियो छा पाकिस्तान मां? तंहिंजे करे हीउ सॼो जेको मामिलो आहे हिन में तालीम खे सवलो निशानो बणायो आहे, सवलो टारगेट सम्झो आहे ऐं तालीमी इदारनि खे बंदि करण वारो जेको हिननि जो फ़ैसिलो आहे इन जी का बि ग्राउंड रियलिटी आहे ई कोन, को होमवर्क आहे ई कोन। असीं चऊं था तव्हां फिगर्स ॾियो, फैक्ट्स ॾियो, पोइ उन जे बुनियाद ते अव्हां फ़ैसिला करियो। ऐं ॿी जेका हिननि जी पहिरीं हिकमत अमली हुई तालीमी इदारनि जे हवाले सां, उन सां समूरा तालीमी माहिर बि ऐं सिहत जा माहिर बि एग्री आहिनि। उहा हिकमत अमली कहिड़ी हुई त जंहिं बि इदारे में थिए उते 15 ॾींहंनि जे लाइ क्वारंटाइन करे इदारे खे बंदि कजे। ऐं इहो पाण वटि ऑलरेडी प्रैक्टिस में हलियो पिए। हाणे जॾहिं हिकिड़ी शइ ऑलरेडी हली पिए ऐं उहा मुंहिंजे ख़्याल में कंपैरेटिवली बहितर हुई, छाकाणि त जंहिं इदारे में हिकिड़ो बि केस न थियो हुजे उन इदारे खे बंदि करण जी जस्टिफिकेशन कोन थी थिए। ॿी ॻाल्हि त हिननि जा फ़ैसिला ॾाढा मुंझारे वारा आहिनि। सिंध हुकूमत हिकिड़ी माठ में हली वई आहे हिन सॼे मामले ते, ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब त वफ़ाक़ खां बि अॻु में वञी प्रेस कॉन्फ्रेंस कई मुरादरास, माना हुननि जो क्लियर होमवर्क हो, हुननि खे स्कूल बंदि करणा हुआ, कंसेंसस जी हुननि खे का परवाह न हुई। अहिड़े ई तरीक़े सां जेका ॻाल्हि शफ़क़त महमूद कई आहे, हाणे तव्हां ॾिसो त उन में हिननि वाज़े तौर ते हिकिड़ो अलॻि मौक़िफ़ रखियो आहे। सिंध हुकूमत वरी हुननि जे मुक़ाबले में अलॻि मौक़िफ़ रखियो आहे। मिसाली तौर ते सईद गनी चयो आहे त 6 क्लास खां मैट्रिक ताईं जा क्लास असांखे हलाइण ॾिना वञनि
ऐं नंढड़नि ॿारनि जा जेके क्लासिस आहिनि, जूनियर क्लासिस जी। आहिनि, उन्हनि खे भली अवां फ़िलहाल जेकॾहिं बंदि करणु चाहियो था त बंदि करियो। त हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। उनखां अलावा बि ॿिया काफ़ी फैक्टर्स आहिनि, जीअं ऑलरेडी स्कूल SOPs त हली रहिया हुआ, ऐं मिसाल जे तौर ते इलाही सारनि स्कूलनि में शिफ्टूं हुयूं, तंहिंजे करे घणा ॿार गॾु न पिए थी सघिया। जिते अगरि 300 ॿार हुआ त हिकु वक़्त ते हू 100, 125, 150 ॿार घुराए रहिया हुआ। तंहिंजे करे हुननि जो ॿारनि जो पाण में घणो मेल जोल ऐं उहो मामिलो बि एतिरो इशू न हुयो। त इहे सभु ॻाल्हियूं पाण जेकॾहिं ज़हन में रखूं था, ऐं सिंध हुकूमत जी जेका ख़ामोशी आहे उन ते बि हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। हिकिड़े तरफ़ स्टीयरिंग कमेटी में सईद गनी कमिटमेंट ॾेई वियो त स्कूल बंदि न कंदासीं, सियारे जूं मोकलूं न कंदासीं। ॿिए तरफ़ ॿिए ॾींहं ते वञी वफ़ाक़ सां हुन ॻाल्हायो, ऐं हिन सॼी मीटिंग में NCOC जे हिकिड़ो ॿियो मौक़िफ़ आयो, ऐं इन में लॻे ईअं थो त ईंदड़ कुझु ॾींहंनि में सिंध हुकूमत शायदि इन जी मुखालफ़त करे खुलियल नमूने, छाकाणि त सियासी तौर ते उन्हनि खे इहा ॻाल्हि सूट करे थी। जी। हाणे इन मां बि अवां सम्झो त तहरीक इंसाफ़ शुरूअ में लॉकडाउन जे ख़िलाफ़ हुई, जी। चयूं त नज़लो ज़ुकाम आहे कोविड, हाणे शुरू में जेके हिननि जा बयान हुआ, ऐं हाणे जेके उन्हनि जो सख़्तु मौक़िफ़ आहे इन करे जो हुननि खे जलसनि खे रोकणो आहे, अपोज़िशन जी तहरीक खे रोकणो आहे, हिननि खे सिहत जी का परवाह न आहे। ऐं साॻे ई तरीक़े सां सिंध हुकूमत शुरू में वॾियूं सख़्तियूं कयूं, वॾा मामला कया, पर हाणे छाकाणि त जलसा करणा आहिनि, मुल्तान वारो जलसो बि अञा थियणो आहे, लाहौर वारो बि थियणो आहे, ठीकु आहे। एहतिजाजी तहरीक खे बि अॻियां हलणो आहे, तंहिंजे करे हू कमिटेड आहिनि नवाज़ लीग सां ऐं इन सॼी सूरत हाल में ऐं PTM सां, तंहिंजे करे हू हाणे वरी ॿियो जी नरम जी मौक़िफ़ रखनि था। ठीकु आहे। माण्हू आम माण्हू इन करे बि परेशान आहे जी त ठीकु आहे आख़िर एज़ाज़ ही साहब। सॼो मामिलो छा आहे, जी जी ऐं तव्हांजो उन में मौक़िफ़ सवलो निशानो जेको ॿारनि खे ऐं स्कूलनि ऐं तालीमी जी इदारनि खे हिननि बणायो आहे, इहा हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे। ठीकु तव्हां आहे दुनिया एज़ाज़ साहब, जे तव्हांजो हिन वक़्तु मौक़िफ़ अची जेके वियो त इहो फ़ैसिलो ज़्यादतीअ ते मबनी आहे। हलूं था अमर सिंधु साहिबु ॾे। अमर साहिबा, सखर जा अंग अखर शबीर शर साहब ॿुधाया त स्कूलनि में को बि केस पॉज़िटिव न आयो आहे। जेके ॿिनि टिनि स्कूलनि जा नाला ऐं यूनिवर्सिटी जा नाला उन खयां, उनखां पोइ वरी इज़हार सुमिरे बि हैदराबाद जे हिकु ॿिनि स्कूलनि जो ज़िक्र कयो, उते बि अहिड़ी का पॉज़िटिविटी न आई आहे। NCOC जेके अंग अखर ॿुधाया आहिनि उनमें लास्ट वीक में सभ खां वधीक पॉज़िटिव केसिस स्कूल्स में आया आहिनि, दैट इज़ 82%। तव्हां इन अंग अखरनि सां केतिरा मुतफ़िक़ आहियो? ॿियो वफ़ाक़ी हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे तालीम इदारा बंदि करण जो, उनखे कीअं था ॾिसो? हिकिड़ो बंदि करण वारो जेको फ़ैसिलो आहे, घटि में घटि मां उन सां ज़रूरु मुतफ़िक़ आहियां। बावजूदि इन जे त विफ़ाक़ी हुकूमत पहिरें ॾींहं खां वठी, चाहे तालीमी इदारा हुजनि, चाहे इकोनॉमिकल सरगर्मियूं हुजनि, चाहे शॉपिंग मॉल्स हुजनि, चाहे ॿियूं जेके सरगर्मियूं हुजनि, उन जे मुतालिक़ कोरोना जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी वाज़े ठोस ऐं जेका असां एनालिसिस जी बुनियाद ते पॉलिसी आणण में नाकाम वई आहे, उन में को बि शक कोन्हे। इहो बि माना मां चवंदी हलां त हिन वक़्त ताईं बि जेके फ़ैसिला वरिता वञनि पिया, उन्हनि जे पोयां भली त जेका असां पॉलिटिकल मोटिव्स शामिल हुजनि, भले त उन्हनि जी पॉलिटिकल जेका असां विल हुजे, पर हक़ीक़त इहा आहे त तइलीमी इदारनि जे हवाले सां जीअं त मां पाण जेका असां उन सां वाबस्ता आहियां, तीअं मां घटि में घटि चई सघां थी त उन में जेके ख़दशात वालदेन जा आहिनि, ख़ासि तौर ते उहे वालदेन जेके चवनि था त असांजी ॿारनि जी ज़िंदगी हिकिड़े तइलीमी साल खां वधीक अहम आहे, मां उन्हनि खे ज़रूरु अहमियत ॾियां थी, छाकाणि त तइलीमी इदारनि जे अंदरि जेको शागिर्दनि ऐं उस्तादनि ऐं जेको आहे सो ॿिए अमले जो मुसलसल अचण वारो जेको रेशो आहे, छाकाणि त ई मिसाल ॾिना पिया वञनि इन जा मॉल्स जा, मिसाल ॾिना पिया वञनि इन जा शादियुनि जा ऐं या ॿियनि तक़रीबनि जा, त उहे तक़रीबूं हफ़्ते जा 6 ॾींहं या 7 ॾींहं जारी न हूंदियूं आहिनि, जॾहिं त हिकिड़ो ॿारु 7 ॾींहं मुसलसल हिकिड़ी अहिड़ी जॻह ते वञे जेका क्रिटिकल हुजे, जिते वायरस जे फैलाव जो ख़तरो हुजे, उते उहो 7 दफ़ा वधीक जेको आहे सो उन ॿार खे जेका असां उनजो ख़दशात 7 दफ़ा वधीक, 7 ते वधीक थी वञनि था। सो तंहिंजे करे मां इहो सम्झां थी त जेके आहिनि शादियुनि में जेके आहिनि से हफ़्ते जा 7 ॾींहं ॿार कोन वेंदा आहिनि, न ई जेका असां का रोज़ाना वारी एक्टिविटी आहे, रोज़ाना वारी एक्टिविटी में जेके डिजिट्स आया आहिनि उहे
पाकिस्तान हुकूमत जा इन करे क़ाबिले एतबार कोन्हे छाकाणि त हींअर जेको स्कैंडल हिकिड़ो साम्हूं आयो आहे ख़ासि तौर ते पंजाब हुकूमत जे पारां जंहिंमें चयो वियो आहे कोई शायदि दान बि रिपोर्ट कयो आहे जंहिंमें चयो वियो आहे त को 300 खां जेके आहिनि से अहिड़ियूं अमवात आहिनि जेके कोविड सां थी वियूं पर उनखे लिकायो वियो त इन जे करे इन ते को एतबार नथो करे सघिजे त हीअ अंग अखर जेके ॾियनि पिया उहे दुरुस्त आहिनि या न आहिनि जीअं त हैदराबाद जे हवाले सां चई सघिजे थो त उनजो रेशियो जेकॾहिं हींअर 23 ऐं 24 आहे पॉज़िटिविटी जो मां सम्झां थी इहो हाईएस्ट आहे हाणे इन हवाले सां बहस करे सघिजे थी त छा हैदराबाद वारी जेका असां सिचुएशन उनजी भेट के अहिड़े ॻोठ वारे या के अहिड़े उन सां करणु बहितर रहंदी जिते उहो रेशियो 1% हुजे छा इनखे सरासरी तौर ते ॾिसी सभई स्कूल हिक ई टाइम ते सभई जेके आहिनि तइलीमी इदारा हिक ई टाइम ते बंदि कजनि इहा ॻाल्हि अलबत्ता बहस हेठि अची सघिजे थी बाक़ी शहरनि जे अंदरि ख़ासि तौर ते वॾनि शहरनि जे अंदरि जेके तइलीमी इदारा बंदि थिया आहिनि मां उनजे इन करे फेवर में आहियां छाकाणि त केस साम्हूं थियनि पिया इदारा ख़ासि तौर ते निजी स्कूलनि निजी यूनिवर्सिटियुनि ऐं उन्हनि जा या अञा बि कुझु अहिड़ा जेके आहिनि से प्राइवेट पब्लिक जेके से यूनिवर्सिटीज़ ऐं इदारा थी सघनि था जिते असां ॾिसूं था त घणेई मसइलतनि जो शिकार थी ॼाणी वाणी टेस्टनि खां जेका असां अवॉइड कयो वञे थो मूंखे जेका असां ॿुधायो वञे त केतिरा टेस्ट थिया आहिनि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे अंदरि जेके पॉज़िटिव न आया आहिनि केतिरा टेस्ट थिया आहिनि पब्लिक स्कूल सखर जे अंदरि पॉज़िटिविटी जो को रेशियो कोन्हे केतिरा टेस्ट जेके आहिनि से ॿियनि स्कूलनि जे अंदरि थिया आहिनि मां तव्हांखे रुगो नंढड़े जेका असां पंहिंजे हुनजी मिसाल ॾियां त असां ठीकु आहे अमर सिंह साहिबु तव्हांजो चवणु आहे त जेको फ़ैसिलो कयो वफ़ाक़ी हुकूमत तव्हां हुनखे वेलकम कयो था जी अमर साहिबा तव्हांजो चवणु आहे त जेको फ़ैसिलो थियो आहे तव्हां हुनखे वेलकम कयो था सुठो फ़ैसिलो आहे ॿारनि जी सिहत ज़्यादा इम्पोर्टेंट आहे ऐं गॾोगॾु तव्हां अंग अखरनि खे इहो सभिनी लाइ लागू हुजणु खपे या न खपे कहिड़े तरीक़े सां पर जिते रेशियो अचे पियो उते बंदि करणु मुंहिंजे ख़्याल में अक़लमंदी जो कमु आहे ठीकु आहे हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे जी इनाम साहिबु कीअं था ॾिसो हिन फ़ैसिले खे ॿियो अंग अखर केतिरा रिलायबल आहिनि जी इनाम साहिबु हेलो आवाज़ अचे थो जी जी मुंहिंजो गुज़िरियल हफ़्ते जेॾी महिल NCOC जी गॾिजाणी जेका थी उन खां पोइ जेको सिंध हुकूमत जो फ़ैसिलो आयो त मूं उन वक़्तु ई चयो हो त वफ़ाक़ी सरकार इन ते कंसीडर करे चुकी आहे त ईंदड़ हफ़्ते मोकलुनि जो ऐलान कयो वेंदो पर हिन भेरे हुननि सिर्फ़ु इहो वाज़े न कयो ऐं ॿियो अंदरूनी खाना हुननि काफ़ी स्कूलनि ऐं इदारनि खे इहो चवणु शुरू कयो त जिते बि केसिस वधिया आहिनि उन्हनि खे बंदि करे छॾियो ऐं उहे स्कूल्स बंदि बि कया विया उन ई हफ़्ते सिंध हुकूमत वरी बिल्कुलु उनजे उबतड़ इहो जेको फ़ैसिलो वरितो उन वक़्तु ई सईद गनी इहो चयो त असां बिल्कुलु ई न बंदि कंदासूं न ई सियारे जूं मोकलूं कंदासूं छाकाणि त उन वक़्त में डिस्कशन हेठि इहो आयो त सियारे जूं मोकलूं कजनि ऐं उन में इनखे जेको आहे सो कवर कजे ख़ैर बहरहाल इन्हनि शयुनि खे छॾे करे त हाणे जहिड़ो वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत हिन ते कोविड ते बि पंहिंजी पॉलिटिकल जेका आहिनि स्टांस ते डिपेंड थी करे त हुनखे छा बयानु ॾियणु खपे केरु कहिड़ो थो ॾिए हुनजे मुखालफ़त में करणु खपे हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान में वफ़ाक़ी हुकूमत शुरू वारे ॾींहंनि खां वठी करे जेका प्रॉपर स्टैटिस्टिकल प्रोपोर्शन्स जे तहत डेटा हथु करण जे लाइ जेका रिसर्च कई वेंदी आहे उन ते कमु कोन थी करे हिन वक़्तु ताईं कॾहिं बि इहो नज़र न आयो आहे त कोविड जे मामले में पेंडेमिक एक्सपर्ट्स जो को टास्क फोर्स हुजे जंहिं हिकिड़ो को डिज़ाइन कयो हुजे त पाकिस्तान जी पॉपुलेशन उन जा शहर पोइ उन जे शहरनि जी पॉपुलेशन उन जे हिसाब सां उन्हनि जो हिकिड़ो सेंसस मॉडल जेको इस्तेमालु थींदो आहे उन जो डेटा जो प्रॉपर हिकिड़ो सिस्टम ठाहे करे माण्हुनि जा टेस्ट कया वञनि ऐं पोइ ख़बर पए असांखे त केतिरा उन में पॉज़िटिव अचनि था हींअर त ईअं आहे त जेको पाण वञे थो वञी टेस्ट कराए थो उन टेस्ट में जेके पॉज़िटिव अचनि था उन्हनि खे सिर्फ़ु रिकॉर्ड कयो थो वञे ॿियो हींअर जेको ज़ोर ॾिनो वियो हींअर मुसलसिल गुज़िरियल महीने खां वठी करे तालीमी इदारा जेके बि हलनि पिया उन्हनि सभिनी ते इहो जेको आहे सो लाज़िम कयो वियो त उहे हर 15 ॾींहं जेको आहे कुझु न कुझु पंहिंजा टेस्ट कराईंदा रहनि ऐं पोइ जिते ई जीअं जेके पॉज़िटिव केसिस आया पए त उन जे लाइ हिकिड़ा डिसीशन्स वरिता पिया विया त आउं सम्झां थो हिकिड़ो त प्रॉपर रिसर्च वारो मेथड न हुजणु इहो आइडेंटिफाई नथो करे सघे त हक़ीक़ी अंग अखर कहिड़ा आहिनि ऐं हक़ीक़ी हॉट स्पॉट कहिड़ो आहे किथे आहे उनखे कीअं फेस कजे ॿियो जेको सबबु आहे उहो आहे हिते मुकमिल तरह ते पॉलिटिकलाइज़ करणु
इन सॼे मामले खे वफ़ाक़ी हुकूमत हुजे चाहे सूबाई हुकूमत हुजे, उनखे पेंडेमिक खे पेंडेमिक करे ट्रीट करण जे बजाए पॉलिटिकल हिकिड़ो इशू करे ट्रीट करे थी, त हूअ हुकूमत छा थी चए, असांखे छा चवणो आहे, हिननि छा चयो आहे, वरी हुननि खे छा चवणो आहे। आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी तमामु वॾी ग़लती आहे। हुननि खे सोचणु इहो खपे त लाइफ जेका आहे उहा इम्पॉर्टेंट आहे। जेकॾहिं वाकई ख़तरो मुल्क जे अंदरि इन सतह ते आहे, तेज़ी सां कोविड वधी रहियो आहे, सियारे जी थधि जे करे उनजा केसिस तेज़ी सां वधनि था, उनजे पखिड़जण जो रेशो जेकॾहिं तेज़ थियणु शुरू थी वियो आहे, तव्हां वटि जेका कैपेसिटी आहे उनजे ट्रीटमेंट जी, उहा जेकॾहिं किथे बि हली करे ब्लॉक थी सघे थी, त उनजे करे तव्हांखे डिसीशन्स उन हिसाब सां वठणु खपनि, जेको ईअं नथो थिए। हिते सिर्फ़ु उनखे अज़म्पशन्स ऐं उनजे बुनियाद ते वरितो थो वञे। अचूं था अकेडमिक साइड ते। अकेडमिक साइड जेका आहे उहा अहिड़ी शइ आहे जेका गवर्नमेंट जे हथ में आहे। उहे उनजे ऑर्डर सां ऐलान करण सां सभु तालीमी इदारा बंदि थी वञनि था। तंहिंजे करे इहा वधीक हिकिड़ी सम्झो त हुननि जे लाइ कारगर ऐं लाभायती जेका आहे असां फ़ैसिला करण वारी जेका सूरत-हाल थिए थी, जॾहिं हू ऐलान कनि था त तालीमी इदारा बंदि थी वेंदा, त हिकिड़े क़िस्म जो तमामु वॾो उहो सॼे मुल्क जो हिसो, जिते हफ़्ते जा 7 ॾींहं इंटरेक्शन में हज़ारे ॿार, उस्ताद ऐं स्टाफ जेको आहे उन्हनि सां रहे थो, त उन्हनि खे रोकण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। ॿियो त जेके बि ॿिया अमल थियनि था उन्हनि ते सरकार जे चाहिण जे बावजूद बि उन ते अमल नथो थिए। उन जो सबबु इहो आहे त हीअ जेका मुंझारे वारी सूरत-हाल पैदा कई थी वञे पहिरें ॾींहं खां वठी करे, त अञा ताईं सरकार उनखे संजीदह वठी प्रॉपर तरीक़े सां उनखे हैंडल करण जे बजाए कॾहिं कहिड़ो स्टैंड, कॾहिं लॉकडाउन करण, कॾहिं ख़तम करण, कॾहिं स्मार्ट लॉकडाउन, कॾहिं जेको आहे स्पॉट लॉकडाउन, त उन ख़ुदि मुआशिरे जे अंदरि हिकिड़ो मुंझारो पैदा करे छॾियो। अक्सरियत आबादी जेका अॻ में शुरू में उन ख़ौफ़ में पंहिंजो इन ते अमल करणु शुरू कयो त वाकई एहतियात कजे ऐं केयर कजे, इन्हनि जे इन रविश खां पोइ हाणे उन में मुकमिल तरह ते हिकिड़ी नॉर्मल लाइफ गुज़ारण वारी रविश पैदा थी वई आहे। जेको शुरू में सां थियो पियो उहो नथो थिए। हींअर तालीमी इदारा वधीक वल्नरेबल आहिनि, बावजूद इन जे जो उते क्लासरूम जे अंदरि एसओपी ते अमल थिए थो, क्लासरूम खां ॿाहिरि एसओपी ते अमल नथो थिए, ऐं जेकॾहिं इहा शइ वधंदी त यकीनन उहा उते ख़तरे खां ख़ाली न आहे। जी ठीकु, हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे। जी मुश्ताक साहब, तव्हां कीअं था ॾिसो वफ़ाक़ी हुकूमत जे हिन फ़ैसिले खे जंहिंमें स्कूल बंदि करण जो ऐलान कयो आहे? हाणे जेके हिन इशूअ में बेसिकली पॉलिटिक्स जो वॾो अमल दख़ल आहे। मिसाल जे तौरु इमरान ख़ान चाहे थो त जनवरी ताईं मुल्क अध खां वधीक लॉकडाउन जी सिचुएशन में हुजे, त जीअं PDF पाकिस्तान डेमोक्रेटिक जेको मूवमेंट आहे उहो असरु न वठे, ज़ाहिर आहे। ऐं सेकेंड इहा आहे त लाइफ आहे, रुगो ॿारनि जी न आहे, ॿियनि जी बि हिकिड़ी लाइफ आहे। थर्ड इहा आहे त इकोनॉमी, जेकॾहिं मुल्क ईअं लॉकडाउन जे सिचुएशन में हूंदो त इकोनॉमी ऑलरेडी GDP माइनस में थी वञे, त पोइ रोज़गार बि, बेरोज़गारी बि वधंदी, इनकम बि कोन हूंदी, ऐं ख़ुदि हुकूमत मजबूर थींदी त ॿाहिरिनि मुल्कनि मां एड वठे। हाणे अचूं था जीअं पंहिंजनि दोस्तनि जीअं नसीर पे ॻाल्हायो या ही पंहिंजो ॿियनि दोस्तनि बि, मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त डेटा आहे ई कोन। ऐं ॿियो तव्हांखे मां ॿुधायां त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जा रिप्रेज़ेंटेटिव ख़ुदि हिते सिंध में आहिनि, माना पाकिस्तान में बि आहिनि, सिंध में बि आहिनि, ऐं इहे वर्ल्ड हेल्थ WHO जा सॼी दुनिया में आहिनि। उहे इंडिपेंडेंटली बि डेटा कलेक्ट था कनि ऐं उहे एनालिसिस था कनि, पर उन्हनि जो को ज़िक्र कोन थो अचे। ख़ुदि जेको आहे सिंध गवर्नमेंट, ॾिसो वरी अचूं था आइन जे तहत, भला आइन में जॾहिं लिखियलु आहे त हेल्थ एक्सक्लूसिवली प्रोविंस जो डोमेन आहे, एजुकेशन प्रोविंस जो डोमेन आहे, त पोइ ही वफ़ाक़ उन ते छाजे करे कहिड़े माना कानून जे तहत ज़ोर थो ॾिए त असांजे जेके फ़ैसिला हूंदा उन ते ई बाक़ी सभु जेके थेरेटिक यूनिट थींदा, इहो बि हिकिड़ो कंफ्यूजन जो शिकार आहे। हा, रिकमेंड ज़रूरु करे सघे थी फेडरल गवर्नमेंट त भई मुल्क जे ऐं माण्हुनि जे लाइफ लाइ ही आहे, पर सूबा बि उनखे ॾिसनि। हाणे सिचुएशन इहा त चई शयूं जेके आहिनि जेके गॾिजी वयूं आहिनि, ऐं उन में अल्टीमेटली एजुकेशन सिस्टम, आम शहरी, बेरोज़गारी, गुरबत, इकोनॉमी सभु मिक्सड। मुंहिंजो सिर्फ़ु इहो आहे त जेसि ताईं प्रॉपर डेटा नथी अचे ऐं उनखे ऑथेंटिक हुजे, ऐं त उन जे तहत जेको बि फ़ैसिलो थींदो त माण्हू उनखे यकीन जे हालत सां ॾिसंदा। अदरवाइज़ असां शक्ल से ॾिसंदासीं, पोइ जीअं ॿिया फ़ैसिला था थियनि तीअं ई स्कूलनि खे खुलण या न खुलण जो बि साॻी सिचुएशन हूंदी।
ठीक है मुश्ताक साहब। नाज़रीन, कल PDM हुकूमती इजाज़त खां सवाइ पेशावर में पावर शो कयो। PDM रहनुमाउनि जलसे सां ख़िताब कंदे चयो त असां कठपुतलियुनि, उन्हनि जे सिलेक्टर्स ऐं चेयरमैन नेब खे न छॾींदासीं, उन्हनि खां हिसाब वठंदासीं ऐं उन्हनि खे निकाली ॾींदासीं। उन्हनि दावा कई त अवाम PDM सां गॾु आहे, हुकूमत खे जनवरी में वञिणो पवंदो, असां ऐलान जंग करे चुका आहियूं, हाणे पोइ ते न हटंदासीं। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अगरि कोरोना वधियो त मुकमल लॉकडाउन करिणो पवंदो, जंहिंजी ज़िम्मेवार PDM हूंदी। इमरान ख़ान चयो त वायरस जी ॿी लहर परेशान कोन आहे ऐं मुख़ालिफ़ धुर इन वारो लाइ जलसा करे माण्हुनि जूं जानियूं ख़तरे में विझी रही आहे। इन सूरत हाल ते हलूं था नसीर साहब ॾे। नसीर साहब, टाइम जी कमी आहे, थोरो प्रिसाइज़ रखिजो पंहिंजे आंसर खे। इहो ॿुधायो त जेको वज़ीर आज़म जो बयानियो आहे उहो केतिरो दुरुस्त आहे? छा सियासी सरगर्मियूं ई कोरोना जे फैलाव जो सबबु आहिनि पाकिस्तान में? प्रिसाइज़ ऐं मुख़्तसिर त इहो आहे त मुखालिफ़ दौरे हुकूमत ॿई गैर संजीदा आहिनि, ॿिन्ही खे इन ते पॉलिटिक्स कनि था। ॿई कोरोना जे मामले में को प्रिंसिपल डिस्टेंस कोन था रखनि, पॉलिटिकल डिस्टेंस वठनि था। जॾहिं हुनखे पॉलिटिकली का शइ सूट करे थी त उन हिसाब सां हुनखे ट्विस्ट कनि था, पर का बि मूंखे सीरियसनेस नज़र नथी अचे ॿिन्ही जे पार्ट में। जी, हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब, कीअं था ॾिसो वज़ीर आज़म जे बयाने खे? छा कोरोना फैलाव जो सबबु मुखालिफ़ धुर जा जलसा ई आहिनि? हा, मसइलो इहो आहे त हीअ हुकूमत साण कोशिश करे पई इनखे वबाई बीमारी इनखे उहा पंहिंजे हक़ में इस्तेमालु करण जे हिन में। ॻाल्हि जेको PDM पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो आहे, इंतिहाई वाज़े मौक़ुफ़ ॾिनो आहे ऐं खुलियल मौक़ुफ़ ॾिनो आहे, सख़्तु मौक़ुफ़ ॾिनो आहे, सख़्तु तरीन मौक़ुफ़ ॾिनो आहे। उन में हुकूमत जा तक़रीबन जेके से उहा 32 ई लुॾी वई आहे। हाणे उनखे रोकण जे लाइ ऐं उनजे ॿिए मरहले खे ताईं पहुचण न ॾियण जे लाइ इहा कोशिशि कई आहे त भई हाणे ही PDM वारा ई हिन जे लाइ ज़िम्मेवार आहिनि। गुज़िरियल 8 महीननि जे दौरान इन्हनि छा न कयो? सिंध गवर्नमेंट जॾहिं बि इन क़िस्म जो खणंदी हुई हिकदमि उनजी मुखालफ़त कंदा। वज़ीर आज़म फौरी तौर ते मुखालफ़त कंदुसि, न असां जेको आहे सो शहर खे बि बंदि न कंदासीं, मार्केट खे बि बंदि न कंदासीं, माल बि बंदि न कंदासीं, स्कूल बि बंदि न कंदासीं। सॼनि 8 महीननि जो हिन जो रिकॉर्ड तव्हां रिवाइज़ कयो, सॼो बाक़ाइदगी सां उनखे बिल्कुलु मुखालिफ़ थी हलियो आहे प्राइम मिनिस्टर, हुनजी पूरी कैबिनेट हली आहे। ऐं करे करे त हिन जा कैबिनेट जा वज़ीर इहो बि चई रहंदा कुझु बि कोन्हे को सिंध गवर्नमेंट कूड़ पई ॻाल्हाए। उहा ई हुकूमत इन क़िस्म जी जेका हरकत करे पई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे लाइ उहा बदनीयत आहे, उनजी नियत साफ़ कान्हे का। उहा सिर्फ़ु पंहिंजे इन कमज़ोर हुकूमत खे बचाइण लाइ, पंहिंजे कमज़ोरनि खे लिकाइण जे लाइ इन वबाई बीमारी खे इस्तेमालु पई करे। जी ठीकु आहे, हलूं था इज़हार सुमरो साहब ॾे। जी इज़हार साहब, टाइम जी कमी आहे, प्रिसाइज़ रखिजो। वज़ीर आज़म जे बयानी खे कीअं था ॾिसो? छा PDM जा जलसा ई कोरोना फैलाव जो सबबु आहिनि? वज़ीर आज़म जी जेका घबराहट आहे न सियासी तौर ते PDM जे हवाले सां, उन मां हुनजी सियासी इमेच्योरिटी बि ज़ाहिर थिए थी। बिल्कुलु वाज़े थी थो वञे वज़ीर आज़म जो जेको हीउ बयानु आहे ऐं तालीमी इदारा बंदि करण या इन क़िस्म जा जेका फ़ैसिला आहिनि उन्हनि खे जेकॾहिं गॾु करे तव्हां ॾिसंदव त तव्हांखे हक़ीक़त सम्झ में अची वेंदी त हीउ समूरो सियासी मामिलो आहे। हिन में सियासी एजेंडा शामिल आहे ऐं तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे ख़ौफ़ आहे त PDM इस्लामाबाद जो रुख़ कंदी ऐं जंहिंखां पोइ को वॾो एहतजाज थींदो जेको हिननि जे हुकूमत जे एंड जी सूरत में बि निकिरी सघे थो। तंहिंजे करे इहे सभु ॻाल्हियूं पाण ॾिसंदे इहो चई सघूं था त इहे जेको इमरान ख़ान जो जेको नैरेटिव आहे कोरोना जे बारे में, उन में एॾो वॾो यू टर्न आहे तंहिंजे करे उन ते एतबार त नथो करे सघिजे कंहिं बि सूरत में, ऐं इहो बिल्कुलु समूरो मामिलो सियासी अंदाज़ में पेश कयो पियो वञे। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर साहब, छा चवंदा तव्हां? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त माना वाज़े आहे त इहो सागिर ख़ान साहब आहे जेको कोरोना खे फ्लू चवंदो रहियो। इहो जेॾी महिल सिंध हुकूमत ऐं ॿिया जेके आहिनि सूबाई हुकूमतूं लॉकडाउन लाइ चवंदियूं रहियूं हुयूं, उन टाइम ते न रुॻो हुनजी जेका असां पॉलिसी जेका असां एंटी कोरोना जंहिंखे चइजे त उनजे फैलाव खे वधाइण जे लाइ जेका असां इस्तेमाल में थी, रुॻो एतिरो कोन पर तव्हां इहो बि ॾिठो हुयो त सिंध जे अंदरि हथ वठी जेके आहिनि से माण्हुनि खां जलसा जुलूस कराए लॉकडाउन ख़तमु कराइण जी कराची जे अंदरि कोशिशि कई वई, जंहिंमें विफ़ाक़ी वज़ीर इन्वॉल्व हुआ। नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त भला जेकॾहिं ॾिसिजे त
क्राउड ऐं उहो ई सबबु आहिनि फैलाव जो, ऐं जेके आहिनि बि सही, चाहे जेके आहिनि त छा भला जेको इहो कोरोना आहे, इहो कोरोना भला को सियासी हो आहे या टारगेट किलिंग ते निकितो आहे, जंहिंजे लाइ चइजे त मज़हबी जमातुनि जा जेके इजलास थिया आहिनि, ख़ासि तौर ते फैज़ाबाद वारो धरणो आहे, उहो तॾहिं बि उन ते बि जेका असां तव्हांखे का पॉलिसी नज़र न आई, जेका असां हुकूमत जी को अहिड़ो बयानु तव्हांजे अख मां न गुज़रियो हूंदो। वरी जी कल्ह जेका असां उहा साॻी जनाज़ निमाज़ वारी जेका असां हुजूम हुयो, उन टाइम ते बि का अहिड़े क़िस्म जी इवन एतिरे हद ताईं जो ॿियो कुझु न चइजे हा, एतिरो ई चइजे हा त SOPs ते अमल कयो वञे, अहिड़े क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जो तव्हांखे को बयानु जेको आहे सरकारी वज़ीरनि जे पारां, प्राइम मिनिस्टर जे पारां नज़र न आयो हूंदो, जिते हेॾो वॾो जेको आहे लखनि जी तादाद में जेका हुजूम थियो आहे, उनजे बारे में बि जेका असां मार्च नज़र आई आहे। सम्झ में नथो अचे त छा इमरान ख़ान साहब को इहो सम्झे थो त कोरोना वायरस हुन वांगुरु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अपोज़िशन जे जेका असां जलसनि मां फैलिबो, अदरवाइज़ जेके आहिनि से ॿियो किथां कंहिं हुजूम मां नथो फैलिजी सघे, ॿी का पॉलिसी कान्हे, सिर्फ़ु पॉलिसी अची उते बीठी आहे। बावजूद इन जे त असां प्रिंसिपली उनजे ख़िलाफ़ बि आहियूं, जेका असां हू बि सियासी वौक़िफ़ आहे त जंहिं ज़माने में लॉकडाउन पिया कनि, उहे अॼु जेके आहिनि से इन ई क़िस्म जा जेके आहिनि से जलसा जुलूस करे रहिया आहिनि। पर जे ख़ासि तौर ते हुकूमत जे सरबराह हुजण जी हैसियत में ख़ान साहब जी जेका पॉलिसी अचे पई, उहा हक़ीक़त में जेका असां एतिरी त छसी ऐं एतिरी त जेका असां हो अचे पई, जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनजो ख़ौफ़, हुनजी फ्रस्ट्रेशन, सियासी दबाव ऐं सियासी जेका असां उन में ज़ाहिर थी थिए त सियासी टिक्स आहिनि। अदरवाइज़ जेका बि कोरोना जे हवाले सां पॉलिसी आई आहे, न रुगो पाकिस्तान जो अवाम उन ते मुतमइन कोन्हे, न रुगो उहो ख़ान साहब जी जेका त इहो एतिरे ताईं तो जेको अंग अखर बि जेका हाणे हुकूमत ॾे थी, त उन ते बि एतबार करण लाइ तयारु कोन्हे त इहे सभु कूड़ आहिनि ऐं कूड़ था ॻाल्हाइनि, छाकाणि त वाकई ठीक है अमर साहब, टाइम जी कमी आहे, तव्हांजो मौक़ो बची वियो जी। वफ़ाक़ी सरकार जे पारां का बि अहिड़ी जेका असां शइ साम्हूं न आई आहे जंहिंसां पाकिस्तान जे माण्हुनि खे इहो लॻो हुजे, अवाम खे इहो लॻो हुजे त हक़ीक़ी तौर ते इन्हनि खे अवाम जो जान ऐं माल जी फिक्र आहे ऐं उन हवाले सां का पॉलिसी ठाही वई आहे। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम साहब, इनाम भट्टी साहब, पहिरें ॾींहं खां वठी करे वफ़ाक़ी सरकार ख़ुदि उन जी गैर संजीदा रविश, सिंध सरकार उन जी एयरपोर्ट कराची वारे ते कयल भञकड़ी ऐं वफ़ाक़ी सरकार जी ईरान वारे बॉर्डर ते कयल भञकड़ी, उन खां पोइ ख़ुदि सरकारूं ॿई जेके बि आहिनि, सूबाई सिंध जी हुजे, पंजाब जी हुजे, KPK जी हुजे, उन्हनि जा पंहिंजा काफ़ी केतिरा ई प्रोग्राम थींदा रहिया। वफ़ाक़ी सरकार वज़ीर आज़म कन्वेंशन सेंटर में युथ जो जेको हेॾो सारो उते जेको उन्हनि सां लायर्स सां ऐं ॿियनि सां बि मीटिंग्स कयूं, वॾा जलसा कया, विदाउट SOPs कया। उन खां बाद जेको हींअर ख़ादिम रिज़वी वारो जेको जनाज़ निमाज़ थी उहा हुजे, या ॿियूं जेके बि PDM JE इन ते प्लेटफॉर्म ते जेके बि थींदा हुजनि, त मुलविस इन गैर संजीदगी में त सभु आहिनि। को बि ईअं नथो चई सघे त वफ़ाक़ी सरकार हुनजी ज़िम्मेवार न आहे ऐं रुगो PDM ज़िम्मेवार आहे। आउं त सम्झां थो बुनियादी तरह ते वफ़ाक़ी सरकार जी गैर संजीदा रविश कोविड जे पासे उनखे इन तरह सां डील करण त कॾहिं हुननि खे इकोनॉमी नज़र थी अचे, कॾहिं ट्रांसपोर्टर्स था नज़र अचनि, कॾहिं हुननि खे जेको आहे सो ॿियो को कारोबार नज़र थो अचे, कॾहिं को मज़हबी जेके आहिनि मसइला उहे था नज़र अचनि, कॾहिं स्कूलनि जी यूनियन्स प्राइवेट जेके एसोसिएशन्स आहिनि उहे था नज़र अचनि। उन्हनि जे प्रेशर्स में हुननि फ़ैसिला कया आहिनि, कॾहिं बि हुननि पॉलिसी मेटर हुनखे सम्झी करे डेटा जे बुनियाद ते को बि फ़ैसिलो न कयो आहे, जंहिंजे करे अॼु कोरोना फैलिजे थी। न त जेकॾहिं पहिरें दफ़े सां जेका सख़्ती हुई उनखे जेकॾहिं बरक़रार रखियो वञे हा त न रुगो इहा उते रुकिजी वञे हा, पर ॿी लहर जेका आहे उहा बि न अचे हा। जी ठीकु आहे, हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे। जी मुश्ताक साहब, कंक्लूडिंग रिमार्क्स। हा, वेरी सिंपल, ॿ आहिनि इशू। मिसाल जे तौर गिलगित बल्तिस्तान में जेका इलेक्शन थी ते सभु क्राउड हुयो, ताज़ो ई जेको आहे सो इन पंहिंजो PDM जे पेशावर जे जलसे खां अॻु में जमायत इस्लामी जो सवात में जलसो हुयो, उन खां पोइ डिफरेंट फ्यूनरल्स आहिनि, बसियूं खुलियल लॻी पियूं आहिनि, मॉल्स खुलियल आहिनि, मार्केट खुलियल आहे। त जॾहिं सभु कुझु आहे त पोइ सिर्फ़ु इहो चवणु त भई PDM जे करे थिए थो, इहा बिल्कुलु ज़्यादती आहे। पर मुंहिंजो कंक्लूडिंग रिमार्क्स इहो आहे त तव्हांखे ख़बर आहे त जेको जनवरीअ में प्रोग्राम आहे त अल्टीमेटली दमाद मस्कल अंदरि थींदो ऐं उते पिंडीअ में इस्लामाबाद में ही जेको थींदो धरणो, उन जी हिकु तयारी आहे त कीअं उन शइ खे जेको आहे अवॉइड कजे ऐं कीअं अॻु में शयूं ख़राबु कजनि त जीअं PDM जेको आहे सो उहो धरणो न हणे। असल में जेको साम्हूं इशू इहो थो अचे।
वॾी महिरबानी सभिनी महिमाननि जी। नाज़रीन, तव्हां महिमाननि जा राया ॿुधा, प्रोग्राम जो ॼाणी के पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अला भाई।